के मातली जे कुछ भठा मालकन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, कुछ ओरियत मज़दूर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां आया आहियूं हिकिड़े तालके मातली जे कुझु भठनि ते हलूं था ऐं इन्हनि सां हली ॻाल्हियूं ॿोलियूं करियूं था, तव्हांखे ॿुधायूं था हिननि जा प्रॉब्लम छा आहिनि ऐं हिननि सिरूं वधायूं छो आहिनि, इन्हनि जो सबबु छा आहे। मुसलसिल सिरूं आहिनि ऐं इन्हनि जा जेके अघ आहिनि हिकदमि इन जी चार जो सबबु छा आहे। ख़ासतौर ॿारनि महांगा थी विया आहिनि ऐं हर शइ जेको आहे मिसाल मार्केट जे हिसाब सां हले थी, बखठो बि हिकिड़ो कोन्हे ऐं हर बटिन जा अघु हिकु आहिनि। हींअर इहो सोशल मीडिया ते इहो हले पियो त तव्हां जेको सो हिकदमि 32,000 या 38,000 रुपए जो 3,000 सिरुनि जो टालो हो उहो हींअर 52,000 रुपया करे छॾियो आहे। जेका 2 नंबर सिरूं आहिनि उहे 3,000 27,000 जो आहिनि तॾहिं ते, बाक़ी किरायो मज़ूरी धार आहे। जेका हू सुठियूं आहिनि 1 नंबर आहिनि उहे 36,000 जो 3,000 आहिनि, को 52-54 कोन आहिनि। ऐं मसला जेका आहिनि इन्हनि जा ख़र्च जेका तव्हां शुरू खां ॾिसो न, तव्हां शुरूआत मां जेको इन जो थियो थो आख़िर ताईं ख़र्च थिए थो, उन में ज़रूरु असांखे बि रोज़गार मिले थो। 38,000 रुपया 3,000 रुपया 1 नंबर सिरूं आहिनि त पोइ उहो उन जो किराए भाड़े जे हिसाब सां उहे त माना तक़रीबन वञी 50,000 ते 3,000 पवनि थियूं। उहे 3,000 जेको आहे माना किथे आहिनि न वञी थिए थो 45,000, पोइ पंधु थिए पोइ अॻिते तेल वधीक त पोइ वधीक। ऐं ॿियो जेको आहे ॿार हाणे तव्हां भठियुनि ते आया आहियो, ॾिसो कि तव्हां को कपिड़ो या कुचिरो इहो काची मुंहिंजे भठे ते लथी आहे, तव्हां ॾिसी सघो था बाक़ी को कपिड़ो वपिड़ा इस्तेमालु कंदा हूंदा माण्हू, थोरा घणा असीं बि कंदा आहियूं। सिरूं तमामु घणियूं महांगियूं करे छॾियूं आहिनि, ग़रीब जे पहुच खां इलाही मथे आहिनि। ऐं मिसकिन माण्हू वीचारो मज़दूर माण्हू जेको मज़दूरी करे थो 50-100 रुपया कमाए थो, हाणे 500 या 500 ॾियारी कमाए या पंहिंजो घर तर जेको मसइलो हल करे, उन जे लाइ असीं गुज़ारिश करियूं था गवर्नमेंट खे त बराए महिरबानी करे हिते कंट्रोल कयो वञे। अलाए अमलदार खे इहा गुज़ारिश करियूं था त घटि में घटि इन ॻाल्हि ते तवजो ज़रूरु ॾियनि त ग़रीब मिसकिन पंहिंजो अबरो सबरो अचो ठाराए सघनि। कची सिर तव्हां घणे वेठा आहियो? 12,000 1200 रुपया 1,000 रुपया 1000 जी। हिन खां पहिरीं घणे साईंदा? पहिरीं 900 ते, माना हाणे तव्हांजी 300 रुपया या मजदूरी भी वधी है। हम बाहर मुल्क से अपना घर छोड़ के यहाँ पर आए हैं सिंध में, सही है। हम वहाँ से आए हैं अपना मजदूरी करने। अभी इसके ऊपर तकरीबन 50 से 60 बंदे जो काम करते हैं, मजदूरी करते हैं। खर्चा है 3,000 ईंट का भी जो 52,000 आप बता रहे हो, ये 52,000 नहीं है, सही है। ये 3,000 ईंट जो है इसके ऊपर खर्चा आता है 30 से 33,000 रुपये खर्चा आ रहा है। ये हम लोग यहाँ बेचते 3,000 ईंट 37 से 38,000 रुपये की, तो इसमें 4,000 या 5,000 रुपये बचता है। इसमें ट्रैक्टर का डीजल है, मजदूर हैं, इसके अलावा हमारे जो खर्चे हैं वो इसमें से आप खुद बचत लगा लो, क्या 3 या 4,000 रुपये टाले के पीछे हम लोगों को बचता है। सिंध जो हिकिड़ो वॾो इशू आहे त इन भठे मालकान हिकदमि सिरनि जा जेके अघ आहिनि उहे ॿीणा करे छॾिया, जंहिंजे करे माण्हू जेके घर ठाराइण वारा आहिनि उहे इलाही परेशानी में मुब्तला हुआ। मिसकीन माण्हू हाणे सिरूं ख़रीद करण जे लाइ बि आता रहिया आहिनि। ऐं ख़ुदि तव्हां सोचो त असां भठे जे मालकान सां बि ॻाल्हि ॿोलियूं तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं, उन भठे जे मालकान जेके ॻाल्हायो ऐं हिते जा जेके हल्का आहिनि उन्हनि जो बि ॻाल्हायोसीं। भठे जे मालकान जो इहो मौक़िफ़ आहे त असांजी जेके सिरूं आहिनि उन्हनि ते असांजा ख़र्च थियनि था, असांजे मकाद जो ख़र्च थिए थो, असांजो जेको मज़दूरनि जा ख़र्च थियनि था, असांजा डीज़ल आहिनि, असांजूं टालियूं आहिनि, इन्हनि ते ख़र्च थियनि था। लेकिन हुननि जो हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ आहे त 3,000 सिरनि ते असांजो 30,000 रुपया सिर्फ़ु ख़र्चो आहे। लेकिन हिते जेके अवामी हल्का आहिनि उन्हनि उनखे रद्द करे इन में पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे त हुननि ते एतिरो जेको ख़र्च कोन थो थिए जेतिरो हुननि सिरूं जा अघु वधाया आहिनि। हिन खां पहिरीं जॾहिं सिरुनि जो अघु इहो साॻियो 27 खां 28 खां 30,000 जे अंदरि में जेके इहे 3,000 सिरूं मिलंदियूं हुयूं, हाणे उहे 45,000 खां 50,000 रुपया 3,000 सिरूं करे हिननि जेको सो पंहिंजी मनमानी करे छॾी आहे। ऐं इन्हनि हिते अवामी हल्कनि जो इहो बि चवणु आहे त हीअ जेके सिरूं आहिनि हाणे ग़रीब माण्हुनि जे पहुच खां इंतिहाई चढ़ी वियूं आहिनि। सिंध सरकार खे घुरिजे ऐं हिते जे अख़्तियारनि खे घुरिजे, ज़िले बदीन समेत सिंध जे आला अमलदारनि खे घुरिजे, एसिन डीसिन ऐं उन्हनि अख़्तियारनि खे घुरिजे त ख़ुदारा हीअ जेके भठा मालकान आहिनि इन्हनि जेके सिरनि जा ॿीणा अघ करे छॾिया आहिनि उन ते घटि में घटि एतिरो कंट्रोल कयो वञे जिते हिते ग़रीब जेके मिसकीन माण्हू आहिनि उहे पंहिंजो सिरूं वठी पंहिंजो अझा आॾाए सुकून हासिलु करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।